मोहतरम दोस्तों, हक़ मौजूद जी सिंध असां तव्हांजी ख़िदमत में सिंध जी तारीख़, सिंध जी सक़ाफ़त ऐं सिंधी अदब मुतालिक़ मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते मुख़्तलिफ़ वीडियोज़ तव्हां सां शेयर कंदे तव्हांजी ॼाण में इज़ाफ़ो कंदा रहूं था। अॼु डॉक्टर फ़हमीदा हुसैन जी सालगिरह आहे। उन जी मुनासिबत सां तव्हां सां डॉक्टर फ़हमीदा हुसैन जी शख़्सियत ऐं उन जी ख़िदमतनि मुतालिक़ कुझु ॼाण जी वंड कंदासीं। उम्मीद त तव्हांखे असांजी वीडियो ऐं असांजी इहा नंढड़ी भेंट जेका डॉक्टर फ़हमीदा हुसैन जी शख़्सियत खे असां ॾेई रहिया आहियूं, भेटा ॾेई रहिया आहियूं, सा तव्हांखे पसंदि ईंदी। डॉक्टर फ़हमीदा हुसैन नामवर लेखिका, स्कॉलर, मुहक़िक़ 5 जुलाई 1948 ईस्वी ते टंडेजाम ज़िले हैदराबाद में पंहिंजे वक़्त जे मिसाली उस्ताद मोहम्मद याक़ूब मेमन जे घर में जनमु वरितो। मोहम्मद याक़ूब मेमन जो तख़लुस न्याज़ पाण बहितरीन शाइर, उस्ताद, ॿोलीदान ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ख़ासि तौर ते फ़ारसी, अरबी, संस्कृत, हिंदी ॿोलियुनि ते तमामु बहितरीन ॼाण रखंदड़ इंतिहाई नामवर शख़्सियत हुया। डॉक्टर साहिबा प्राइमरी तालीम हैदराबाद जे मुस्लिम गर्ल्स स्कूल में शुरू कई। सेकेंडरी तालीम कुझु अरसो मीरा स्कूल में पढ़ी। उनखां पोइ मॉडल स्कूल हैदराबाद में दाख़िल थी, जितां 1964 में मैट्रिक पास कयाऊं। 1968 ईस्वीअ धारे डीजे साइंस कॉलेज कराची में BSc, 1970 ईस्वीअ में MA अंग्रेज़ी सिंधी यूनिवर्सिटी में, ऐं पोइ उतां ई 1972 ईस्वी में सिंधी अदब में MA, ॿिन्हिनि डिग्रियुनि में ॿी पोज़ीशन खईं। 1981 ईस्वीअ में LLB, 1990 ईस्वीअ में हिंदी में डिप्लोमा ऐं 1992 ईस्वी में शाह लतीफ़ जी शाइरीअ में औरत जे रूप उनवान हेठि PhD थीसिस लिखी डॉक्टर अयाज़ क़ादरी जी रहनुमाई में PhD कयाऊं। डॉक्टर साहिबा मुलाज़मत जी शुरूआति रेडियो पाकिस्तान हैदराबाद, रेडियो पाकिस्तान कराची में एज़ ए न्यूज़ ट्रांसलेटर जे कई। उनखां पोइ 1972 ईस्वी में सिंधी यूनिवर्सिटी में इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन में लेक्चरर मुक़ररु थी। उनखां पोइ 1978 ईस्वी में सिंधी शोबे कराची यूनिवर्सिटी में लेक्चरर मुक़ररु थी। उते तरक़ी कंदे 1988 खां 1995 ईस्वी ताईं असिस्टेंट प्रोफेसर, 1995 खां 1997 ताईं प्रोफेसर, सिंधी शोबे जी चेयरपर्सन मुक़ररु थी। उनखां पोइ कराची यूनिवर्सिटी जे अंदरि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चेयर जी डायरेक्टर तो त 10 साल ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। लतीफ़ियात जे हवाले सां केतिरा ई बहितरीन जदीद तक़ाज़नि मूजिबि केतिरा ई बहितरीन तहक़ीक़ी किताब शाया कयाऊं, केतिरियूं ई कॉन्फ्रेंसूं, सेमिनार मुनक़िद कयाऊं। टिमाही तहक़ीक़ी रिसर्च जर्नल जेको कराची जे नाले सां अॼु बि हले थो, उन जी अदारत मैडम जी अदारत में जारी थियो ऐं हलंदो रहियो। लॻभॻि 40 रिसर्च जर्नल्स खे मैडम एडिट कयो। उनखां पोइ 2008 खां 2015 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में एज़ ए चेयरपर्सन तौर ते ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। डॉक्टर साहिबा जी दौर में केतिरा ई कम थिया, जिन में सिंधी ॿोली रिसर्च जर्नल छपजंदो रहियो। उनखां अलावा जेको अहम कमु थियो उहो आहे इनसाइक्लोपीडिया ऑफ सिंधियाना, जेको पिणु सिंध जी हिकिड़ी इनसाइक्लोपीडिया आहे। सिंध जे मुतलिक़ हर मौज़ूअ ते उन में ॼाण मिले थी। डॉक्टर साहिब जा केतिरा ई मज़मून मुख़्तलिफ़ अख़बारनि में जहिड़ो कर हिलाल पाकिस्तान, सोझरो, जागो अख़बार, अवामी आवाज़ अख़बार जे अंदरि अवामी आवाज़ जे अंदरि मुंहिंजूं सोचूं जे नाले सां, ऐं ॿियनि केतिरनि ई अख़बारनि में ऐं मैगज़ीननि में केतिरा ई मज़मून शाया थींदा रहिया। डॉक्टर साहिबा जे हिसे में कुल 15 किताब आहिनि। उन्हनि में हिकु किताब हवाउनि जे आधार ते 1983 में शाया थियो, पीर सामदीन शाह राशिदी जी सवाने उमिरी। 1990 में शाया थी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में औरत जो रूप। 1993 में अदबी तनक़ीद ऐं तारीख़, बरसगीर जी ॿोलियुनि जो लिसानी जाइज़ो,
हिकु हवा कई कहाणियूं, दुनिया जूं शाइर औरतूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उर्दू में शाह लतीफ़ जी शख़्सियत ते किताबु आहे। उन खां अलावा ॿिया केतिरा ई किताब, ताज़ो संदुसि आत्मकथा जो किताबु जां जां हुई जीअरी जे नाले सां शाया थियो आहे। मैडम जी ख़िदमतनि जी मञता तौरु केतिरा ई एवॉर्ड पिणु मिलिया, जिन में जोश मलियाबाद एवॉर्ड, सिगा पारां एवॉर्ड, प्राइड ऑफ परफॉर्मेंस पाकिस्तान हुकूमत जे तरफ़ां एवॉर्ड, अकेडमी ऑफ लेटर्स जे तरफ़ां एवॉर्ड, बहितरीन किताबनि ते एवॉर्ड ऐं अहिड़ी रीति केतिरा ई लॻभॻि 15 खां मथे सिंध ऐं पाकिस्तान लेवल ते बहितरीन एवॉर्ड मैडम खे मिलिया। डॉक्टर फ़हमीदा हुसैन सिंधी ॿोली, अदब, शाइरी ऐं सिंध जे अंदरि जेके बि अदबी इदारा आहिनि तिन में जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं उहे पंहिंजो मट पाण आहिनि। असां सम्झूं था ऐं असां उमेदु रखूं था त सिंध जूं नियाणियूं ऐं सिंध जूं भेनरूं ऐं असांजूं माइरूं जेके सिंध सां मोहबत कनि थियूं उहे डॉक्टर फ़हमीदा हुसैन जे नक्श क़दम हली पंहिंजी ज़िंदगीअ खे अनमोल बणाइनि ऐं सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत में पंहिंजो किरदारु अदा कनि। डॉक्टर साहिबा जी हिकु शख़्सियत हिकु मिसाली शख़्सियत आहे। उमेद त डॉक्टर साहिबा इंतिहाई सेहतमंद, ख़ुशहाल ऐं सुखी सताबी ज़िंदगी गुज़ारनि ऐं पंहिंजे कुटुंब ऐं ख़ानदान सां हमेशह ख़ुशि हुजनि ऐं सिंध ऐं सिंधी ॿोली जी ख़िदमत कंदियूं रहनि। अॼुकल्ह डॉक्टर साहिबा सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जी रहनुमाई करे रहियूं आहिनि ऐं उते सिंध ऐं सिंध मुतलिक़ तहक़ीक़ जो कमु करे रहियूं आहिनि। अव्हां जी वॾी महिरबानी।